अॼु असां हिन वीडियो में ज़िक्र कंदासीं सिंध जे भलोड़ ऐं सीनियर अदाकार मीर मोहम्मद लाखो उर्फ नबू कमदार जी ज़िंदगी जे बारे में। शाबाश वो तो रखते रखी थी ना समझे साथों पंहिंजे पाण खे। अस्सलामु अलैकुम दोस्तों, असां जी हौसला अफ़ज़ाई लाइ MS पयार यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करण न विसारींदा। अवां जे ताउन जूं मेहरबानियूं। अदाकार मीर मोहम्मद लाखे जो जन्म सन 1951 ईस्वी धारे ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे तालके सकरंड लॻ ॻोठ नकुर लाखो में थियो। वालिदा नंढपण में ई विछड़ी वई ऐं संदसि वालिद साहब ॿी शादी करे छॾी। वालिद साहब जी शादीअ खां बाद मीर मोहम्मद लाखो जी हिक भेण ऐं संदसि ॿिनि भाइरनि जो सहारो मामा बणिया। मीर मोहम्मद लाखे के नंढपण में घुमण फिरण जो इलाही शौक़ु हूंदो हो। तालीम जो ज़िक्र कजे त मीर मोहम्मद लाखे पंहिंजे अबाणे ॻोठ में सिर्फ़ 4हीं क्लास ताईं पढ़ी सघियो। हुन माल बि चारियो ऐं हारपो बि कयो, पर खेसि ॿनीअ जे कमकार में दिलचस्पी घटि हूंदी हुई। संदसि ॾाॾे जी वफ़ात खां पोइ हू 10 खां 12 सालनि जी उमिरि में हैदराबाद में अची पंहिंजे चाचे सां गॾु रहाइश पज़ीर थियो। वो ॿुधो त सारा खे ॾाढो मारियो अरेस। इहा ॻाल्हि बराबरि सची। पुट असां ॿारनि जी क़िस्मत ई आहे त दुनिया भले किथे किथे वञी पहुचे, पर पाण माण्हुनि खे त ईअं गुज़ारणो आहे न पुट। उते हुन हिक पाइपनि जी फैक्ट्रीअ में 3 रुपया तारीख़ ते मज़दूरी करण शुरू कई, पर उते खेसि मज़ो न आयो ऐं कुझु अरसे बाद उन ई 3 रुपया तारीख़ एवज़ हैदरी हलीम ते मज़दूरी कई। खेसि रेड़ीअ ते हलीम जो देगड़ो रखी ॾिनो वेंदो हुयो ऐं मीर मोहम्मद लाखो हैदराबाद जी शाही बाज़ार में वञी खपाईंदो हो। कुझु अरसे खां पोइ मीर मोहम्मद लाखो शहर जो वाक़िफ़ थी वियो। कुझु पैसा गॾु करे हाणे हुन लंडे जो माल कोट पैंट शर्ट वग़ैरह खपाइण शुरू कया। उन में खेसि शाम ताईं 15 खां 20 रुपया बची पवंदा हुआ ऐं इहो सिलसिलो काफ़ी अरसे ताईं हलंदो रहियो। इन दौरान मीर मोहम्मद लाखो इमाम अली शाह जी सोबत में आयो त हुन इहो लंडे वारो कम बि छॾे ॾिनो ऐं साईं वारनि सां गॾु कराची आयो। कराचीअ में हुन जो रोशन जूणेजो सां तालुक़ थियो, जेको उन वक़्त जे MNA शाहनवाज़ जूणेजे जो पुटु हो। मीर मोहम्मद लाखो अची गुलशन इकबाल में संदन जे बंगले ते रहियो। इहो दौर सन 1978 या 77 जो हो। संदसि मुक़द्दर में लिखियल ड्रामनि जी फील्ड मीर मोहम्मद लाखे के आहिस्ता आहिस्ता अची मंज़िल जे क़रीब पहुचायो। शाहनवाज़ जूणेजे सां आबिद नवीद ऐं मंज़ूर कुरैशी जो गहरो तालुक़ हो। संदसि बंगले ते उन्हनि जो अचणु थींदो हो। मीर मोहम्मद लाखे जी वाक़फ़ियत मंज़ूर कुरैशी ऐं आबिद नवीद सां बि थी वई। हिकु ॾींहुं आबिद नवीद मीर मोहम्मद लाखे के PTV ते वठी वियो। इहो दौर सन 1979 जो हो, जिते मंज़ूर कुरैशी जी रिकॉर्डिंग हुई। उते मीर मोहम्मद लाखे के हिकु स्टूल ते विहारियो वियो ऐं मंज़ूर कुरैशी पारां चयो वियो त तोखे ॻाल्हाइणो बिल्कुलु बि नाहे। रिकॉर्डिंग शुरू थी। उन सीन में अदाकार फरीद नवाज़ बलोच ऐं AR बलोच हुआ। उन सीन में ॾेखारिजे थो त हिकु मुलाज़िम सीनियर ऑफिसर खां पैसा घुरी रहियो आहे। चई रहियो आहे त मां घर थो वञा, मूंखे मोकल बि ॾियो ऐं पैसा बि खपनि। उन सीन खे मीर मोहम्मद लाखे ड्रामो न पर हक़ीक़त समझी हुई, छो त हू ॿाराड़ीअ जो माण्हू हो। खेसि इहा ख़बर ई न हुई त PTV आहे छा। ख़ैर, सीन में फरीद नवाज़ बलोच जॾहिं पैसा वठी ॿाहिरि निकिरण लॻो त खेसि मीर मोहम्मद लाखे ॿांह मां वठी चयो त साहब केॾां थो वञी, मूंखे बि ख़र्ची कराईंदो वञ। फरीद नवाज़ साहब खेसि चयो, बाबा छा थो करीं? आख़िर छॾ करे खेसि 10 रुपया ॾिना। मीर मोहम्मद लाखे खे इहा ख़बर ई न हुई त इहो सभु कुझु रिकॉर्ड पियो थियो। पोइ मंज़ूर कुरैशी खेसि कावड़ में अची चयो त तोखे ॻाल्हाइण खां रोकियोसीं, पोइ छो ॻाल्हाई? जॾहिं TV हलाए उन सीन खे ॾिठऊं त मीर मोहम्मद लाखे मंज़ूर कुरैशीअ खे हथ ॿधी चयो त साईं माफ़ कजो, मूंखां ग़लती थी वई। मंज़ूर कुरैशी खेसि मुर्की चयो त हिते एंट्री लाइ बि माण्हू बूट घसाए छॾींदा आहिनि ऐं तूं पहिरें सीन में सभु कुझु सही करे छॾियो। उन सीन एवज़ मीर मोहम्मद लाखे खे 150 रुपयनि जो चेक मिलियो।
उन ज़माने में 150 खां 20,000 जे बराबर हा। खेसि तमामु घणी ख़ुशी महसूस थी उतां खां मीर मोहम्मद लाखे ड्रामनि जी फील्ड में कदम रखियो। उहो मां अकुलदार रस वॾे जी तूं पंहिंजे रखनि सां हिते मार ॾिठी आहे। पोइ हुन खां ॿियो सभु कुझु विसरी वियो। हू अची तारिक रोड ते मंज़ूर कुरैशीअ सां रहण लॻो ऐं पोइ मीर मोहम्मद लाखो पाकिस्तान टेलीविज़न जे सिंधी तोड़े उर्दू ड्रामनि जो हिसो बणिजी वियो, पर अञा हू एतिरो मशहूर न हो। बाद में PTV ते हिकु सीरियल आयो जंहिंजो नालो हो दुबेण। उन में मीर मोहम्मद लाखे असद कुरैशीअ सां गॾु धाड़ेल जो किरदारु कयो हो। फिटल टीबल पे इंतजार था कयो वॾा के छोकिरे वठी हलो तूं लाइ त आऊं त पुलिस सां मुक़ाबिलो कयां। ऐं उन ड्रामे जी मक़बूलियत असद कुरैशी ऐं मीर मोहम्मद लाखे खे मशहूर कयो। नूरल सदोरो माठ करे त कोन वेंदो। मां जहिड़ो कंदो न त जहिड़े लाइ पाण बि त तयारु थियो पिया घुमूं। इन ड्रामे खां पोइ असद कुरैशी सिंधी टेलीफिल्म लिखी दरिया पार। उन फिल्म में मीर मोहम्मद लाखे खे कमदारी जो किरदारु मिलियो नबी बख्श उर्फ नबू कमदार। जॾहिं दरिया पार फिल्म आई त इहा फिल्म एतिरी मक़बूल थी जो सभु रिकॉर्ड टुटी विया। हिंद सिंध में होटलुनि ते सिर्फ़ दरिया पार ई ॾिसण में ईंदी हुई। हर माण्हूअ जी ज़बान ते सदोरे ऐं नबू कमदार जो नालो हो। उन खां पोइ जॾहिं सिंधी चैनल आया त मीर मोहम्मद लाखो हर ड्रामे हर फिल्म जी ज़रूरत बणिजी वियो। मीर मोहम्मद लाखो मुख़्तलिफ़ किरदारनि में 1500 खां वधीक उर्दू ऐं सिंधी ड्रामनि जो हिसो रहियो ऐं 15 खां वधीक सिंधी टेली फिल्मुनि में पंहिंजे फन जा जोहर ॾेखारिया। मीर मोहम्मद लाखे जे मशहूर ड्रामनि में दुबेण, सवाल, ॻाढ़ी, गुनाहगार, इंक्वायरी ऑफिस, सुरंग, आख़िरी हाल, नील कंवल, विछोड़ो, सिज गिरण, कुन ऐं किनारा, रस चस ऐं पत्थर दुनिया शामिल आहिनि। ऐं संदसि जे मशहूर फिल्मनि में दरिया पार, होशू, ग़ुलामी, ग़ुलाम, जियापे जी जंग ऐं ज़ख़्मी शेर शामिल आहे। मीर मोहम्मद लाखे ज़िंदगीअ जा 45 साल इन फील्ड खे ॾिना। मीर मोहम्मद लाखे खे काफ़ी अरसे खां दमे जी बीमारी हुई। ड्रामा सीरियल कंडनि जी सेज में हू सख़्त बीमार थी पियो हो तॾहिं नेशनल इस्पताल में इलाज दौरान सकाफ़त खाते पारां खेसि 3 लख रुपया पिण ॾिना विया हुया। मीर मोहम्मद लाखो 9 ॾींहं इस्पताल में रहण बाद सिहतयाब थी घर आया ऐं ॿीहर अची इन सीरियल जो हिसो बणिया ऐं उन खां पोइ बि हू 8 सालनि ताईं मीडिया सां वाबस्ता रहिया। मीर मोहम्मद लाखे खे हुन जी बहितरीन ख़िदमतुनि जे एतराफ़ में मुख़्तलिफ़ TV चैनलनि पारां एवार्ड बि ॾिना विया। मीर मोहम्मद लाखो कराची जी शांति नगर वारी रहाइशगाह ते 15 जनवरी 2024 ते दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह अबाणे ॻोठ नकुर लाखो लॻ कब्रिस्तान में वाक़िअ आहे। मीर मोहम्मद लाखो जे विछोड़े में संदसि साथी फनकार बि लुड़क रोके न सघिया। मीर मोहम्मद लाखो अॼु असां में नाहे रहियो, पर संदसि ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। तेसी ताईं मीर हसन पयार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।